बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों असीं मसनवी रूमी शरीफ़ पढ़ी रहिया हुआसीं। 24 किसो पढ़ियोसीं। इख़्तिलाफ़ सूरत में आहे, हक़ीक़त में को इख़्तिलाफ़ न आहे। हाणे 25 किसो मकर ऐं फ़रेब में वज़ीर खे नेठि हानो रसण जो बयान। हमचू शे नादानो गाफ़िल बुध वज़ीर, पंजए मी ज़द बा क़दीमो ना गुज़ीर। यानी वज़ीर बादशाह वांगुरु नादान ऐं गाफ़िल हो, जेको वाजिबुल वजूद ऐं क़दीम सां ज़ोर आज़माए रहियो हो। उन ख़ुदा सां लड़ाई करे रहियो हो जेको क़ादिर मुतलिक़ आहे। अलाह ताला सभिनी खे पंहिंजी मार्फत अता फ़रमाए। ही जान महदूद ऐं हू गैर महदूद नक्श ऐं सूरत जे अॻियां आड़ आहिनि। यानी आलम सफ़ली आलम उल्वी अॻियां आॾो रुकावट आहे। फ़िरौन जा लखे नेज़ा हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु लठ सां टोड़े छॾिया। जालिनूस जी तबाह बत हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जी फूक अॻियां बेकार हुई। जालिनूस यूनान जो मशहूरु हकीम आहे, जेको हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो हम असर हो। फ़लसफ़े ऐं हुक्मा महज़ अकुल जी ज़ोर ते अलाह जी मार्फत हासिल करे वठनि, उहो मुमकिन न आहे। अलाह ताला एजुज़ ऐं न्याज़ सां ई दस्तगीरी फ़रमाईंदो आहे। घणा गंजगांव जहिड़ा खज़ाना गॾु करण वारा अकुलमंदनि जे लाइ मस्खरीअ जो सामान बणिजी विया। गंजगांव मशहूरु खज़ानो जेको जमशेद ज़माने जो हो ऐं बहराम जे ज़माने में हिकु हारीअ खे हथु आयो हो, जंहिंमें गऊं जा बुत चांदीअ मां ठहियल हुआ। उन जे करे उन जो नालो गंजगांव पइजी वियो। सोन ऐं चांदी छा आहिनि जो तूं उन्हनि जो दीवानो थो बणिजी? उहे दुनियावी शयूं तरीक़त जी राह में रुकावट आहिनि। अलाह ताला पंहिंजो रहम करे बदकारीअ जे करे औरत खे मुसक करे ज़ोहरा बनाए छॾियाई। ज़ोहरा हिकु सितारे जो नालो आहे। अवाम में हिकु ग़लति तसवुरु मशहूरु आहे त ज़ोहरा हिकु औरत हुई। हारूत ऐं मारूत नाले ॿिनि मलाइकनि उन सां ज़िना कई। उन सज़ा में उहे ॿई बाबुल जे खूह में ऊंधा टंगिया विया ऐं ज़ोहरा औरत उन ॿिन्हिनि खां जेको इस्म आज़म सिखियो हो, उन जे ज़रिए आसमान ते हली वई। तॾहिं अलाह ताला उन खे मुसक करे ज़ोहरा सितारो बनाए छॾियो। उन सॼे किसे जो शरीयत में को बुनियाद न आहे, महज़ अफ़सानो आहे। तूं पंहिंजी हिमत जो घोड़ो सितारनि ॾांहुं डोड़ायो, पर मलाइकनि जे मसजूद हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे न सुञातो। तूं आदम जो औलाद आहीं, केसी ताईं ज़िलत खे शराफ़त सम्झंदी? जेकॾहिं पूरी दुनिया सफ़ा बुरनि सां भरिजी वञे त बि सिज जी गर्मी हिकु नज़र में खे निगारे छॾींदी। ख़ुदा जी बख़्शिश मां नाउमीद न थियणु घुरिजे, जेको वीराननि में खज़ाननि खे महफ़ूज़ रखे थो, कंडे खे गुल ऐं जिस्म खे जान बनाए थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे नमरूद बाहि में विधो, पर उहा बाहि बाग़ बणिजी वई। हुक्मा जो हिकु गुरोह सोफ़िस्ताई आहे, जेको इल्लत ऐं माअलूल जो सिलसिलो क़ाइमु करे थो। यानी हिकु वजूद खे ॿिए वजूद ते मौक़ूफ़ रखे थो। उन्हनि जो ॿियो गुरोह कंहिं हक़ीक़त खे मौजूद नथो मञे, हर शइ जे वजूद खे वहमी ऐं ख़्याली सम्झे थो।